गज़ा ऐं फ़लस्तीन जे ॾुखियारे मुसलमाननि जे लाइ बि इमदाद जे लाइ बि पंहिंजो पाण खे तयारु करियो ऐं पंहिंजे ख़ज़ाननि जा मुंहं खोलियो। FGRF जो हथु वधायो। हे तव्हां सां ताउन करे, तव्हां हिननि सां ताउन कयो। अव्हांजो ताउन हिननि खे माल फ़राहम करणु आहे, सामान फ़राहम करणु, ऐं हिननि जो ताउन इहो हूंदो जो ॾुखो जलनि ताईं पहुचाइनि। ॿिन्ही जे ताउन सां कमु थींदो। हिमत कयो, ताउन कयो। अलाह पाक असां सभिनी खे हिम्मत ॾे, क़ुवत ॾे, असां ॾुखायल मुसलमाननि जी मदद करे सघूं। हे जेके बॉक्स ॾेखारिया वञनि पिया, पैक थियनि था, इहो हिकिड़ो बॉक्स $40 जो आहे। हे कंटेनर में लोड थींदा, 640 बॉक्स कंटेनर में ईंदा आहिनि ऐं हिन जी क़ीमत जेका पाकिस्तानी थींदी उहा 76,80,000 जी थींदी। हे 2 कंटेनर जेके विया इहे 1.5 करोड़ खां वधीक मालियत जा आहिनि ऐं हिकिड़ो बॉक्स $40 जो आहे। चलो हाणे तव्हांखे फिगर बि मिली वियो। 40 जो फिगर ॾाढो मुबारक अदद आहे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 40 साल ज़ाहिरी उमिरि जॾहिं थी, ऐलान नबूअत, इज़हार नबूअत जो हुकुम मिलियो अल्लाह पाक जे तरफ़ खां। पहिरीं वही 40 साल जी उमिरि में तव्हां ते नाज़िल। हिम्मत कयो, हिकु कंटेनर, 2 कंटेनर या जेको बि तव्हां ॾेई सघो था, जेतिरो बि इन में ताउन कयो।